अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो टॉपिक आहे गैसेस एक्सचेंज। गैसेस एक्सचेंज में तव्हां पढ़ियो हूंदो त गैसेस एक्सचेंज केसिस थींदा कीअं चेंज थींदा आहिनि। हाणे सिंपल ॻाल्हि आहे, गैसेस एक्सचेंज में असांजो पहिरियों पहिरियों अचे थो वञे ब्रीथिंग ऐं ॿियो जेको आहे न सेल्युलर रेस्पायरेशन। तव्हां ब्रीथिंग त ॿुधो हूंदो पर सेल्युलर रेस्पायरेशन न ॿुधो हूंदो। ब्रीथिंग सिंपल आहे, ब्रीथिंग सिंपल आहे, साह खणूं था, इनहेल कयूं था, एक्सहेल कयूं था, दैट इज द ब्रीथिंग। पर अॼु गैसेस एक्सचेंज जी डेफिनेशन खे पढ़ूं ऐं सम्झूं। इन में डेफिनेशन में छा थो चए, इनटेक ऑफ ऑक्सीजन, माना ऑक्सीजन जेका आहे ऑक्सीजन गैस खे अंदरि करणु एंड रिमूवल ऑफ कार्बन डाइऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस खे ॿाहिरि कढण खे छा चइबो आहे, गैसेस एक्सचेंज चइबो आहे। सिंपल आहे त ऑक्सीजन खे इनहेल करणु ऐं कार्बन डाइऑक्साइड खे एक्सहेल करणु, ॿाहिरि कढणु, दैट इज द गैसेस एक्सचेंज। ठीकु आहे। हाणे गैसेस एक्सचेंज में असां ॿिनि शयुनि खे पढ़ंदासीं, हिकिड़ो सेल्युलर रेस्पायरेशन, ॿियो आहे ब्रीथिंग। सेल्युलर रेस्पायरेशन खां पहिरियां तव्हां पढ़ो एटीपी। एटीपी छा आहे? एटीपी इज अ एनर्जी। ठीकु आहे। एटीपी छा खे चइबो? एनर्जी खे चइबो आहे। सपोज ही मुंहिंजो हथु मूव पियो थिए, मुंहिंजी बॉडी मूवमेंट पियो थिए ऐं ॻाल्हायां पियो, मुंहुं में छा आहे, हिकिड़ो एनर्जी आहे ॻाल्हाइण जो। उहो सॼो किथां थो अचे? एटीपी फूड मां पियो अचे। एनर्जी असांखे किथां थो मिले? फूड मां थो मिले। ठीकु आहे पुट। हाणे सेल्युलर रेस्पायरेशन जे बारे में थोरो पढ़ंदासीं। सेल्युलर रेस्पायरेशन जेका आहे उहा फिजिकल एंड बायोकेमिकल जेका आहे प्रोसेस आहे। फिजिकल ऐं बायोकेमिकल प्रोसेस कीअं आहे, हाणे हिते सम्झो। स्टेप बाय स्टेप ब्रेक डाउन ऑफ केमिकल कंपाउंड ग्लूकोज एंड ऑक्सीजन मूव इनसाइड सेल एंड कार्बन डाइऑक्साइड कम आउट। चए थो स्टेप बाय स्टेप जेका आहे ग्लूकोज जी ब्रेक डाउन, ग्लूकोज जी ब्रेक डाउन जेका आहे ऐं ऑक्सीजन खे पंहिंजे अंदरि इनहेल करणु ऐं कार्बन डाइऑक्साइड खे कढण खे छा चइबो आहे? सेल्युलर रेस्पायरेशन। सेल्युलर रेस्पायरेशन खे अॻिते हली असां डायग्राम जे सूरत में तव्हांखे सम्झाईंदुसि, तव्हांखे इज़िली सम्झ में ईंदो त सेल्युलर रेस्पायरेशन थींदो कीअं आहे। ठीकु आहे पुट। हाणे अचो ब्रीथिंग ते। ब्रीथिंग ते बि तव्हांखे अॻिते हली डायग्राम में सम्झायां थो। ब्रीथिंग बि जेको साह खणणु ऐं साह खे कढणु, ऑक्सीजन खे, तव्हांजे नज़र में ब्रीथिंग सिर्फ़ु ऑक्सीजन असां छो खणंदा आहियूं, साह असां छो खणंदा आहियूं, तव्हांजे नज़र में ईअं आहे त छाजे करे असांजी बॉडी खे जेको आहे ऑक्सीजन जी ज़रूरत आहे। पर अकॉर्डिंग टू मी, मुंहिंजे लाइ ईअं आहे जो असांखे कार्बन डाइऑक्साइड कढणो आहे, तॾहिं असांजो जेको आहे न ब्रीथिंग सिस्टम आहे। ठीकु आहे। हाणे हलूं था पाण नेक्स्ट बोर्ड ते, तव्हांखे वधीक डायग्राम जी सूरत में सम्झायां थो। नेक्स्ट बोर्ड ते जीअं पाण आयासीं, तव्हांखे ख़बर आहे नेक्स्ट बोर्ड ते पाण थोरो एरोबिक रेस्पायरेशन ऐं इन एरोबिक रेस्पायरेशन खे पढ़ंदासीं। एरोबिक मीन्स विथ ऑक्सीजन, इन एरोबिक मीन्स विदाउट ऑक्सीजन। हाणे आउं तव्हांखे मिसाल थो ॾियां। हाणे एरोबिक छा आहे? एरोबिक जी पहिरियों डेफिनेशन खे सम्झो। ब्रेक डाउन ऑफ ग्लूकोज इन प्रेजेंस ऑफ ऑक्सीजन, माना ऑक्सीजन जे मौजूदगी में जेका ग्लूकोज जी ब्रेक डाउन थी थिए। ग्लूकोज छा आहे? ग्लूकोज मीन्स फूड। जेको पाण फूड खाईंदा आहियूं न, उन मां असांखे छा मिलंदो आहे? ग्लूकोज मिलंदो आहे। ग्लूकोज मिलंदो आहे। उहो ग्लूकोज हिकिड़ो एनर्जी आहे जेको असांजे सॼे जिस्म में विराइजी वेंदो आहे, सॼे जिस्म में फैलिबो आहे। ठीकु आहे पुट। त इहा शइ तव्हांखे सम्झी आओ त इहा ब्रेक डाउन ऑफ ग्लूकोज, ग्लूकोज जी ब्रेक डाउन करे थी जॾहिं हुनखे ऑक्सीजन मिले थो। ठीकु आहे। तॾहिं असांजे जिस्म में एनर्जी ठहे थी। ब्रेक डाउन ऑफ ग्लूकोज इन प्रेजेंस ऑफ ऑक्सीजन। ठीकु आहे। त हाणे इहो आहे सिंपल एरोबिक। हाणे अनएरोबिक छा आहे? अनएरोबिक में आहे ब्रेक डाउन ऑफ ग्लूकोज इन द एब्सेंस ऑफ ऑक्सीजन, माना गैर मौजूदगी में, जेका गैर मौजूदगी में ग्लूकोज जी ब्रेक डाउन थिए उनखे छा चइबो? अनएरोबिक। हाणे आउं तव्हांखे मिसाल सां थो सम्झायां। तव्हां नॉर्मली हिते वेठा आहियो, साह पिया खणो नॉर्मली, ऑक्सीजन माना ऑक्सीजन खणो पिया, कार्बन डाइऑक्साइड खणो पिया, ऐं तव्हांजे जेके बॉडी में आहिनि ग्लूकोज जी ब्रेक डाउन बि थिए पई प्रेजेंस ऑफ ऑक्सीजन। ठीकु आहे। ऐं अनएरोबिक सिस्टम में कीअं? पाण पाणी जे अंदरि टुॿी था हणूं, पाण पाणी जे अंदरि टुॿी था हणूं, उते पाण साह खणूं था, नथा खणी सघूं न। उते अहिड़ी कैफ़ियत थी वेंदी आहे जो पंहिंजो जेको आहे आस्ते आस्ते पंहिंजो जेको साह घुटजणु लॻंदो आहे ऐं बॉडी जेका आहे मूवमेंट घटिजी वेंदी आहे। पोइ छा थींदो आहे? पोइ ग्लूकोज एॾो जेको आहे सेल खे, पंहिंजे सेल खे जेको आहे मैसेज मोकिलींदा आहिनि त कुझु कयो, ऐं जेका आहिनि ब्रेक डाउन शुरू कयो, ब्रेक डाउन शुरू कयो। पोइ खणो ई कुझु थिए थो, उन खां बावजूदि छा थो थिए त पोइ छा था कनि? ग्लूकोज विदाउट ऑक्सीजन जे, माना गैर मौजूदगी में, एब्सेंस ऑफ इन जी ऑक्सीजन जे, हू ग्लूकोज ब्रेक डाउन थियण लॻंदा आहिनि ऐं माण्हुनि में जेका आहे मूवमेंट अचणु शुरू थी वेंदी आहे। हिकिड़े माण्हू जी ॾिसो आहे लेवल,
वो 1 किलोमीटर भॼी थो सघे, पर कॾहिं कॾहिं ऑक्सीजन ठीकु आहे न, पर के माण्हू आहिनि 2 किलोमीटर ताईं भॼी था वञनि। छो? रीज़न छा आहे? छो जो जेके 2 किलोमीटर या उन खां वधीक था वञनि, पंहिंजी ताक़त खां वधीक पिया कनि, छो उन में एनर्जी कॾहिं ईंदी आहे? उहो एब्सेंस ऑफ जेका आहे उन में ऑक्सीजन जे पंहिंजे जिस्म में जेका आहे ग्लूकोज जी ब्रेक डाउन थींदी आहे विदाउट माना उन जी एब्सेंस ऑफ उन जी ऑक्सीजन जे एब्सेंस में जॾहिं तव्हांजा ग्लूकोस ब्रेक डाउन थियनि त उहा शइ चइबी आहे तव्हां पंहिंजे जेका आहे न लिमिट खां वधीक को कमु कयो, उन में एआई थींदी आहे। ॻाल्हि सम्झ में आई न? वरी तव्हांखे हिकिड़ो ॿियो मिसाल थो ॾियां, जॾहिं तव्हां ॾिसो का बि अहिड़ी शइ जॾहिं तव्हांजो साह माना तव्हां हिकिड़ो नॉर्मल खणंदा आहियो, दैट इज़ द एरोबिक, पर तव्हां का अहिड़ी शइ कयो जंहिंमें तव्हांजो ऑक्सीजन ई तव्हांखे न मिले, भॼण टाइम तव्हां ॾिसो तव्हांजो साह बंदि थी वेंदो आहे, पाणी में टुॿी हाणे तव्हांजो साह बंदि थी वेंदो आहे। जॾहिं साह बंदि थी वेंदो आहे पोइ जेको आहे ग्लूकोज जी ब्रेक डाउन नथी थिए, एनर्जी नथो मिले, पोइ छा थो करे? ऑक्सीजन जे एब्सेंस में उहो छा थो करे? पंहिंजो पाण ग्लूकोज खे ब्रेक डाउन कंदो आहे। ठीकु आहे पुटु? हाणे अचो पाण हिन जे थ्रू सम्झंदासीं ब्रीथिंग खे ऐं सेल्युलर रेस्पायरेशन लेवल खे, तव्हांखे ईज़ी थी वेंदो। हाणे ॾिसो एयर ऐं लंग्स में जेको आहे पाण जेका साह खणूं था ऐं साह कढूं था, उनखे पाण छा चवंदासीं? सिंपल ब्रीथिंग, उनखे ब्रीथिंग चवंदासीं। पर जॾहिं लंग्स खां जेका आहे ऑक्सीजन ब्लड ताईं वञे, उनखे असां चवंदासीं सेल्युलर रेस्पायरेशन। छा चवंदासीं? सेल्युलर रेस्पायरेशन। हाणे पाण ॾिसो हमेशह चवंदा आहियूं पंहिंजे अंदरि कार्बन डाइऑक्साइड आहे, पाण खे कार्बन डाइऑक्साइड कढणु घुरिजे, कार्बन डाइऑक्साइड रिमूव करणु घुरिजे, पर इहो कार्बन डाइऑक्साइड पाण खे ईंदो मिलंदो किथां आहे? कॾहिं सोचियो अथव? पंहिंजे बॉडी मां कीअं आयो कार्बन डाइऑक्साइड? ग्लूकोज जो फार्मूला यादि अथव? कीअं आहे ग्लूकोज जो फार्मूला? 6 कार्बन 12 हाइड्रोजन एंड 6 ऑक्सीजन। इहो छा आहे? ग्लूकोज जो कार्बन। जॾहिं पाण मानी खाईंदा आहियूं पंहिंजे जिस्म में छा ईंदो? ग्लूकोस आहे। ग्लूकोस में पाण खे 12 हाइड्रोजन मिलंदा आहिनि, 6 ऑक्सीजन मिलंदा आहिनि ऐं 6 कार्बन बि मिलंदा आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई? त छा कंदो आहे? पंहिंजो पाण जॾहिं फूड खाईंदा आहियूं पंहिंजे मैदे में वेंदो आहे, उहो मैदे मां जेका आहे उहा असांजे ब्लड में वेंदो आहे। ब्लड में जॾहिं ग्लूकोज थो वञे त असांखे 6 कार्बन था मिली वञनि ऐं 12 हाइड्रोजन ऐं 6 ऑक्सीजन। ठीकु आहे पुटु? उन मां असां एटीपी रखंदा आहियूं, ऑक्सीजन रखंदा आहियूं ऐं कार्बन जेको आहे असां रिमूव कंदा आहियूं। ॻाल्हि सम्झ में आई? अञा हिन में का अहिड़ी ॾुखी ॻाल्हि जेका तव्हांखे सम्झ में न आई हुजे? थैंक यू।